अस्सलामुअलैकुम कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो उमेद कयूं सभई दोस्त ख़ुशि हूंदो जीअं मां आहियां तव्हांजो प्यारो दोस्त रब नवाज़ तव्हांजे यूट्यूब चैनल नवाज़ दोस्तो जुमे ॾींहुं भलारो ॾींहुं हो सोचियमि दोस्तो पीर ते वञा दुआ वग़ैरह वठी अचूं वॾनि खां छो भलारो ॾींहुं आहे सो हीअ गाॾी प्यारी क्यूट गाॾी हिन खां वॾो मुंहिंजो प्यारु आहे हीअ मुंहिंजी गाॾी आहे सो हिन से वेंदासीं हुते तव्हां पीर जी ज़ियारत कराईंदासीं तव्हांखे सो वीडियो पूरो ॾिसिजो। दोस्तों असां पीर ते पहुची विया आहियूं सो हाणे दुआ घुरूं पिया अलाह सां हर मुस्लमान जी मुसीबत ढरी करे ॾिसो जेके दोस्त यूट्यूब फेसबुक टिकटॉक ते महिनत करे रहिया आहिनि अलाह से उन्हनि खे कामयाबी अता फरमाए आमीन। सो दोस्तों असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। सो हीउ दोस्त बि पीर ते मौजूदु आहे वेठो आहे सो इहो क़ुर शरीफ़ पढ़े थो पियो सो हिनखे मिलिया आहियूं सो हाणे इहो क़ुर शरीफ़ पढ़े थो पियो सो हाणे वेंदासीं असां वापसि वेंदासीं बसि पीर ते दुआ वग़ैरह घुरी छॾी आहे सो हाणे वञूं था वापसि पीर सां मोक्षा पीर सां हाणे वञूं था वापसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तो ही दुआ घुरी से जुमे ॾींहुं भलारो ॾींहुं अलाह साईं बेड़ा पार करे मौसम बि माशाल्लाह आहे सो ही थर जे इलाइक़े में आहे ही थर जे इलाइक़े में आहे ॾिसो पिया भिटूं ही अॻे वॾा जीअं रहंदा हुया ही भिटूं आहिनि सो हिन दुआ घुरण आयासीं चङो सफ़र करे दुआ घुरण आयासीं भलाई कंदो मोक्षा भलाई कंदो सो हाणे वञूं पिया वापसि जेके दोस्त मुंहिंजे चैनल खे लाइक कयो सब्सक्राइब कयो तव्हां पिया हाणे वापसि पंहिंजे ॻोठ दोस्तो संगत दुआ में यादि।